पैगाम सिंध न्यूज़ में भली कार ख़बर शामिल कंदासीं। लालू रैंक में कुबे सैद खान जे सहाफ़ी इम्तियाज़ बिरोई ते बासरन पारां कूड़ा केस करण वारे अमल ख़िलाफ़ लालू रैंक जे सहाफ़िन अवामी प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ सैद ख़ालिद शाह, अली अब्बास जमाली, मोहम्मद इस्माइल मोगेरी, मोहम्मद पुनल चांडियो ऐं ज़ैन चांडी चयो आहे त सिंध अंदरि सहाफ़िन खे हिसा आहिनि ऐं कूड़ा केस करण, धमकियूं ॾियण ऐं क़त्ल करण हिकु साज़िश ते थी रहियो आहे। सिंध अंदरि सहाफ़ी वॾे ताब हेठि पंहिंजी सहाफ़ती फ़र्ज़ सरे अंजाम ॾेई रहिया आहिनि। कुबे सैद खान जे सहाफ़ी इम्तियाज़ बिरोई ते बासरन पारां दाख़िल कयल कूड़े केसनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी ऐं SSP कंबर शहजाद कोट खां मुतालबो था कयूं त बासर खे कानून जे कटहरे में आणे इंसाफ़ कयो वञे ऐं सहाफ़ी खे तहफ़ुज़ पिणु फराहम कयो वञे। कूड़ा केस